अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो आओ या बेरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे मुआशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर आहे त केसिताईं मुश्किलातनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे। जंग सबबि नुक़सान आम माण्हू ते थिए थो। दुआ गूं आहियूं त जेके कुवतूं जंग जे ख़ात्मे लाइ कम कनि पयूं उहे कामयाब थियनि। गड़ी खुदा बख्शी भुट्टो में शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी वरसी वारे जलसे खे खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद जुल्फिकार अली भुट्टो जे करे ही ईरान, लबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं कुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख नथियूं खणी सघनि। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे मुश्किलातनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हू खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जे मुशीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में इज़ाफ़ो विच ओभर जंग सबबि थियो। हुकूमत जो उन में को बि अमल दख़ल नाहे। कुझु ग्रुप पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ एहतजाज करणु चाहिनि था। एहतजाज करणो आहे त इसराइली वज़ीर आज़म ख़िलाफ़ करियो। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशनि सबबि तेल जी सप्लाई में रुकावट न आई। पूरी दुनिया में जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी सियासी ऐं अस्करी क़यादत तरफ़ ॾिसी रही आहे। पाकिस्तान IMF सां कयल मुआहिदनि जी पासदारी करे रहियो आहे। मजबूरी में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइणा पइजी विया आहिनि। ईरान अमरीका जा 3 जंगी जहाज़ किराए छॾिया। 2 हेलीकॉप्टरनि खे फायरिंग। अमरीका जो हिकु ॼणो लापता ॻोल्हा जारी। ईरान अमरीकी जहाज़ किराइण जी वीडियो जारी करे छॾी। पासदाराने इनक़लाब चवणु आहे त अमरीका जे लाइ अॼु कारो ॾींहुं आहे। अमरीका जो F-35 जहाज़ तबाह करे छॾियो आहे। A-10 वेढ़ाक जहाज़ खे हरमिस वारे सामुंडी लंघ वेझो तबाह कयो वियो। F-15 जहाज़ खे बि निशानो बणायो पियो, जंहिंखे रेस्क्यू करण लाइ आयल 2 हेलीकॉप्टरनि मथां बि फायरिंग। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान वटि बाक़ी 48 कलाक आहिनि। ईरान मुआहिदो करे या अपनाई हरमिस खोले छॾे, ॿी सूरत में ईरान ते क़यामत बर्पा करे छॾंदासीं। सोशल मीडिया ते जारी कल बयान में अमरीकी सदर चयो आहे त यादि रखो जॾहिं ईरान खे 10 ॾींहं ॾिना हुआ त मुआहिदो करे या अपनाई हरमिस खोले छॾे। हाणे ॾिनल मोहलत ख़तम थी रही आहे ऐं 48 कलाक रहिजी विया आहिनि। मुआहिदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। F-16 जहाज़ जी तबाही सां ईरान सां ॻाल्हियुनि ते को बि असर न पवंदो। जंगी जहाज़ जी तबाही सां सिफ़ारती अमल मुतासिर न थींदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वञण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। जंगबंदी लाइ पाकिस्तान जी कोशिशनि खे साराहियूं था। अमरीकी मीडिया जंगबंदी बाबति ख़बरनि खे ग़लति तरीक़े सां पेश करे रहियो आहे। ईरान उन्हनि शर्तनि ते ज़ोर ॾींदो आहे त जंग जो जामी ऐं दाइमी ख़ात्मो थियणु घुरिजे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त भारत दहशतगर्दी जो ड्रामो रचाइण चाहे थो। भारत पंहिंजे माण्हुनि या पाकिस्तानी कैदियुनि जा लाश उछलाए दहशतगर्दी जो मंसूबो जोड़े रहियो आहे। अहिड़ी हरकत कई वई त कोलकाता ताईं वञी सबक़ सेखारींदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ वधीक चयो आहे त अमरीका ईरान जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। पाकिस्तान उन हवाले सां अहम किरदारु अदा करे रहियो आहे। पेट्रोल जे अघ में वाधी वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। SUP, जस्कम, STP ऐं क़ौमी अवामी तहरीक समेत ॿियनि पार्टियुनि जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा, धरना, शहरी पोरियत वापारी ऐं समाजी वर्कर बि रोडनि ते निकिरी आया। टणे बागे में जस्कम बशीर खान जे सॾ ते शटर बंद हड़ताल, मुख चौक ते धरणो, सखर में शहरियुनि जो ॻिची में सुकल मानियूं ॿधी अनोखो एहतजाज। हैदराबाद में STP ऐं ॿियनि पार्टियुनि पारां पेट्रोल अघनि में वाधी वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज। शिकारपुर, घोड़की, कशमोर, जेकाबाद, खैरपुर, मटियारी, टंडोला, ठटे में धरना। ॾहरगी, डखण, डोड़, जाती, झंपीड़, झाछरो, खोरवा, खैरपुर नाथन शाह में बि कारकुननि रोडनि ते निकिरी आया। मिरपुर, बठोरो, मुलाकातियार, नसरपुर, नवाब वली मोहम्मद, पिंगरियो में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। पीर चंगोड, काज़ी अहमद सामारो, 60 मैल, सोबोधिरो, उस्मान शाहुड़ी, वगण, दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में जवाबदार घरवारी खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। हुसैनाबाद में 40 वरनि जी फातिमा मल्हाब मुड़ुस हथां ज़ख़्मी।
अस्पताल में तड़पी फौत। पुलिस जवाबदार गुलाम अली मल्हार खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि चवणु आहे त जवाबदार नशे जी हालत में पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियूं हणी क़तल कयो आहे। रते देरी में नौजवान जो घिटी मां गोली लॻल लाश हथ। हसनपुर पाड़े में 23 वरनि जे अमजद मीराणी जो घर भरिसां लाश मिलियो। वारसनि चवणु आहे त नौजवान घर खां ॿाहिरि निकितो त गोली हलण जो आवाज़ थियो। ख़बर नाहे नौजवान ख़ुदकुशी कई आहे या खेसि क़तल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो ख़ुदकुशी लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे।